ईअं बि चवंदा हो हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आहे पक्का हैदरी जो सुभान अल्लाह हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आगे हुसैन गाज़ी पको नमाज़ी हुसैन जो त आली मक़ाम आहे हुसैन तैयब हुसैन तागिर हुसैन जो त प्यारो नाम आहे हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो हुसैन सरदार व जन्नतन जो हुसैन रहबर व मुजाहिदन जो हुसैन आलिम हुसैन क़ाज़ी असांजो उनखे सलाम आहे चेतो हुसैन ॾोटो व मुस्तफ़ा जो तो बेशक हुसैन ॾोटो व मुस्तफ़ा जो हुसैन फर्ज़द व मुर्तज़ा जो हुसैन पगदार व मोमिनन जो हुसैन मुर्शिद व मुवहिदन जो कंहिंजो मुर्शिद आहे मुशरिकन जो मुवहिद छाखे चइबो आहे जेको हे नक ऐं पेशानी अलाह जे दर खां सवाइ ॿिए जे दर ते मां त मुशरिकन खे चवंदो आहियां कुझु गैरत धारियो अलाह साईं तव्हां असांजो जिस्म ई माउ जे पेट में तौहीद ते ठाहियो आहे अब अमर जे पेट में असांजा उज़वा कीअं ठाहिया पोइ माउ जे पेट में अलाह साईं तव्हां असांजूं अखियूं घणियूं ठाहियूं जेके आहिनि ॾाढा ॻाल्हायो कन हथ पेर गोॾा गुल्ला टंगूं ॿाहूं चप ॾंद ॾंद बि ॿ इशारे कयो सभु त ॿ आहिनि न ॾंद 32 आङुरियूं सही आहे आङुरियूं 20 10 हथनि जूं 10 पेरनि जूं मथा घणा अथव शाबाश नक ज़ुबान हिते अञा सही आहे दिलि हिकु अलाह साईं खे चओ न अलाह साईं अखियूं ॿ ॾिनई कन ॿ ॾिनई हथ ॿ ॾिनई पेर ॿ ॾिनई मौला गोॾा बि ॿ ॾिनई कुल्ला बि 2 चप बि 2 ॾंद 32 आङुरियूं 20 मौला मथो छो हिकु ॾिनई नक बि हिकु ज़ुबान बि हिकु दिलि बि हिकु छो अलाह साईं जवाब मिठड़े मोहम्मद पाक जे क़ुर में ॾिनो आहे रब साईं तो फरमाए कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु तमाम बाना तो के दिल भी हिकु ॾिनी मां हिन दिल में मोहब्बत जी जाइ मां हिकु रब खे ॾी जाइ वरी तो चे कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहियां तुंहिंजी ज़ुबान भी का ख़ुशामद ॿिए जी न कजाए तारीफ़ मां हिकु रब जी कजाए कुल हुवल्लाहु अहद मां अल्लाह भी हिकु आहियां तुंहिंजो नक भी हिकु आहे तुंहिंजो मथो भी हिकु आहे त मां तुंहिंजो रब भी हिकु आहियां वो असांजो शिकारपुर जो रईसुल वाइज़ीन हज़रत अल्लामा साईं मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहब ॾिठो सभु रहमतुल्लाह अलैह चओ अल्लाह उनजी कब्र ते रहमत करे मां गुनाहगार बि 11 साल सिंध बलोचिस्तान में साईं मेखे साहब सां गॾु वाइज़ कया साईं मुंहिंजी इज़त कंदो हो त सैयद हो आलिम हो क़ुर जा कारी हो हाफ़िज़ अचो गाॾीअ में अॻियो वियो साईं पाण गाॾी हलाईंदो हो वॾी उमिरि में बि पोइ साईं जा मूंखे लफ़्ज़ यादि ईंदा आहिनि साईं मेखो साहब चवंदो हो शाह साहब जेको हुन दर ते सजदा करे इहो बेनको आहे हिनखे नक ई कोन्हे हथ मथे करे चओ असां मुवहिदनि जो नक बि हिकु आहे असांजो रब बि हिकु आहे अल्लाह अकबर अर्ज़ पियो कयां सिद्दीक़ मुंहिंजे साईं जी महफ़िल में वेठो आहे ॻाल्हि यादि कन विसरी वई सिद्दीक़ साईं जी गुरबत जो आलम अची वियो कपिड़नि मुबारकनि खे पाराणो हा साईं टाट जो कपिड़ो पातल आहे सिद्दीक़ खे बटणनि जी जाइ ते पंहिंजी कमीस जे पाराण खे बंदि करण जे लाइ कंडा हणी वेठो एतिरो पैसो न आहे जो मदीने जी बाज़ार मां बटण वठी पंहिंजी कमीस जे पाराण खे बंदि करे सिद्दीक़ छो त तन मन धन हुज़ूर तो घोर करे छॾियो थोरी देर गुज़री नूरी मखलूक जो सरदार जिब्रील अलैहिस्सलाम क़ुर खणी आयो मुंहिंजे साईं जी महफ़िल में अल्लाह जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए मां जिब्रील जो दीदार कयां वरी सिद्दीक़ जो दीदार कयां अॼु जिब्रील खे जेके कपिड़ा पातल आहिनि उहे कपिड़ा जेके सिद्दीक़ खे पातल आहिनि सिद्दीक़ जे कपिड़नि खे कमीस में सीने वारी जाइ ते बटणनि जी जाइ ते कंडा लॻल आहे
जिबरील अलैहिस्सलाम के भी बटन जी जाते कंडा लगल टाट जो कपड़ो रंग भी सागियो मां जिबरील के चम जिबरील अज तुझा एड़ा कपड़ा मां डिठा ही न जो सिद्दीक जे कपड़न जेड़ा कपड़ा पाए आयो हजरत जिबरील तो चे या रसूल अल्लाह रुगो मुजा कपड़ा न मां जिबरील जदी भी मक्के मदीने में कुरान खणी इंदो आ मां जिबरील जे अग्यो सोना 70,000 मलाइक हुंदा थी हिन कुरान जी अजमत जे करे मुझे पोयो भी 70,000 मलाइक कुरान जा पहरेदार थी करे लांदा थी सोना मां जिबरील जे सजे पासे को भी 70,000 मलाइक हुंदान मुझे खबे पासे को भी 70,000 मलाइक हुंदान 4 7 28 2,80,000 मलाइक मां जिबरील सा जदी भी मक्के मदीने में कुरान खणी इंदो आ मूसा गड इन कुरान जी अजमत जे करे चौकीदार थी करे लांदा थी रब जे पहरे में कुरान खणी इंदा या रसूल अल्लाह अज 2,80,000 मलाइकन जो दीदार त कर मुझो साईं तो फरमाए मां सभनी 2,80,000 मलाइकन जो दीदार कयो त सभनी मलाइकन के अल्लाह कपड़ा अबू बकर सिद्दीक जे कपड़न जेड़ा पाराया थी जिबरील तो चे सोना रुगो इनन जा न अल्लाह जाने अज सिद्दीक जा कपड़ा रब के एडा वणी विया थी सिद्दीक जी आ गुरबत मिस्कीनी अल्लाह के वणी वई थी जो मां सते आसमान को अचां तो आसमानन में एडा मलाइकन जो चेन आंगुरन जेतरी जगह खाली कोने के आसमान में मलाइक क़याम में के रुकू में के सजदे में सोना मां दिसी आयो अखिन सा अज सभनी आसमान जे मलाइकन के रब चयो आ मलाइको जेको लिबास सिद्दीक के फर्शन ते पातल ता आसमान ते सब मलाइको अबू बकर जे कपड़न जेड़ा कपड़ा पायो वो भी तो के हया न तो अचे जे सिद्दीक जे कपड़न जेड़ा कपड़ा रब मलाइकन के पाराए नूरानी फरिश्तन के वो सिद्दीक ता के न तो वणे उन के गारियूं था दियो हया कयो मां ता जो अकीदो ठाण आयो हां हथ बदी अर्ज क्या दो जे करे गारी देने जो शौक तव त सैयद हबीबुल्लाह शाह के गारी दो मुझे पी मां के गालायो असा न चौंदा से पर हुजूर जे यारन के न गालायो सोशल मीडिया ते साहबा जे खिलाफ बकवास कई वई लानताणो कयो वयो छो था खबर पंहिंजी कारी कयो खबर थी मदीने वाले साईं जा यार साहबा उन मदरसे जा तालिब थी जे मदरसे जो नालो थी बैतुल्लाह ये लफ्ज़ माता जी जुबान में बुधण थो चाहियां जेको चवंदो बैतुल्लाह अल्लाह कंदो हिन साल ॾिसी ईंदो ॾाढे ॾाढे जो बैतुल्लाह कबूलियत जो टाइम आहे ये घड़ी भी कबूलियत जी आहे रुगो तू न आयो आहे जलसे ते रहमत जा मलाइक भी वेठा थी मन आमीन थी वञई त रब साईं तोखे हिन साल पहिरीं नवंबर खां उम्रो शुरू तो थे गैर मुल्किन जो काबतुल्लाह जो तवाफ नसीब थींदई ॾाढे जो सहाबा जे मदरसे जो नालो बैतुल्लाह जै मदरसे में साहबा किताब पढ़ंदा उन किताब जो नालो ज़ियारत भी कर सब चो कलामुल्लाह साहबा जे किताब जो नालो कलामुल्लाह साहबा जे मदरसे में पढ़ाण वारे उस्ताद जो नालो सब चो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साहबा जे मदरसे में पढ़दा थी उन मदरसे जे मुम्तहिन यानी इम्तिहान वठण वारे जो नालो थी खुद अल्लाह या अल्लाह साहबा को इम्तिहान वतई रब पो पास थिया कन फेल थिया हे त ज़ाकिर तकीर में चवंदा त नऊज़ बिल्ला सब मुर्तद थी विया रुगो पंतन पाक बचा बाक़ी सब फिरी विया रब तो फरमाए ना 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 हाणे चरिया थिया छा जिन शागिर्दन जो उस्ताद मिठो मोहम्मद हुजे उहे शागिर्द किए फेल थींदा कारी साहब तू असा जा शागिर्द फेल थी था सगन 15वीं सदी जे उस्तादन जा शागिर्द नापास थी था सगन अरे जिन शागिर्दन जो उस्ताद मिठो मोहम्मद हुजे उहे किए नापास थींदा शागिर्दन जी गिला कंदे त उस्ताद जी गिला थींदी नाराज थी विया यो मौजू अजायो खयो मां हक त चवां तो न मन के जो अकीदो ठई पवे कबर क़यामत सही थी वने शागिर्दन जी गिला कंदे त उस्ताद जी गिला थींदी शागिर्द नाकाम त उस्ताद भी नाकाम शागिर्द फेल त उस्ताद भी फेल अरे जे हुजूर जे यारन जी गिला कंदे त वो मिठे मोहम्मद जी गिला थींदी नारे तकबीर जिंदाबाद
जिंदाबाद इहो थी इश्क अल्लाह मां न चयो मां जिंदाबाद 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 जी है सुन अख मारे कर इन यार खे त 2-3 ॾींहं गॾु खणी वञा पाण थक ई लही वेंदा रुगो सुन्नत रखे त मां गॾु खणी वेंदा क़ुरान जा आशिको दीन जा परवानो महबूब असांजे यारनि खे न ॻाल्हाईंदो कर न त हुज़ूर जी गिला थींदी हिते ज़मीन जा हारी बि वेठा हो पोख कंदा हो हे जुमिलो चवां मन कंहिंजो अक़ीदो सही थी वञे अख मारे कर तवजो कर यार उहा पोख ज़मीन जी कीअं ख़राब थींदी जंहिं पोख जो हारी मिठो मोहम्मद हुजे ॻाल्हि सम्झ में आई कन न आई अञा टियों जुमिलो चवां मन को सम्झी वञे यार उन बाग जा मेवा कीअं ख़राब थींदा जंहिं बाग जो माली मिठो मोहम्मद हुजे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं बाग खे पाणी ॾियण वारो मदीने वारो साईं उन बाग जो मेवो कीअं ख़राब थींदो हाणे अच त क़ुरान खां पुछूं क़ुरान सचो आहे ए सैयद जे हथ में क़ुरान आहे लिखण वारो लिखो रिकॉर्ड करण वारो रिकॉर्ड कयो 26 सिपारो अथव काओ सिपारो ॻाल्हाईंदा हलो न हिक ॿिए सां कचहरी कंदा हलो न त के बुट हणी वेठा न मुंहिंजे लॻे निंड पिया 26 सिपारो अथव सूरत जो नालो अथव सूरतुल हुजरात आयत जो नंबर थी 3 आयत जो नंबर कहिड़ो 3 मुंहिंजो रब्बुल आलमीन क़ुरान में फरमाए थो फरमा उलाइका लज़ीना इम्तहनल्लाह क़ुरान सचो आहे न पाण माना बनी कजो रब छा थो फरमाए मां सहाबा खां इम्तिहान वरितो रब पोइ पास थिया कन फेल थिया चए थो वाह जा पास थिया रब छांजो इम्तिहान वरितई सहाबा खां अखियुनि जो न न न न रब कननि जो इम्तिहान वरितई न न रब सहाबा खां पेरनि जो इम्तिहान वरितई चए थो न न या अल्लाह छांजो इम्तिहान वरितई स्कूल कॉलेज वांगुरु लिखत जो न न बाक़ी शांजो इम्तिहान वरितई चए थो उलाइका लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम रब तो फरमाए मां नबी जे साहबा को दिलनि जो इम्तिहान वरितो ऐं दिल जो इम्तिहान वठण जी ताक़त कंहिंखे आहे जेको दिलनि जा राज़ ॼाणे अलीमुम बिज़ात सुदूर मुंहिंजो रब आहे रब पोइ पास थिया कन फेल थिया चए थो कीअं न पास थींदा अरे जिन जो मदरसो बैतुल्लाह जिन जो किताब कलामुल्लाह जिन जो उस्ताद मुहम्मदुर रसूलुल्लाह जिन जो मुमतहिन ख़ुदि अल्लाह त उन्हनि जो नतीजो थी रज़ी अल्लाह मां रब उन्हनि खां अर्श ते राज़ी साहबा मूं खां फर्शन ते राज़ी तवजो कयो क़ुरान जा आशिको दीन जा परवानो अच त वरी ॿी जाते क़ुरान छा थो फरमाए मां ख़ुतबे में पढ़ियो चए थो वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार असांजी मजलिसनि जो सिंगार क़ुरान आहे अॼु हथ वधी सैयद अर्ज़ करई थो हक़ ॿुधायूं थो वञाए वाइज़ ते घुराए न घुराए तुंहिंजी मर्ज़ी मूंखे तव्हांजो भो नथो थिए जमाली साहिबो ॿियनि ज़ातियुनि वारो मूंखे पंहिंजे नाने मोहम्मद करीम जो भो थो थिए नबी से फरमायो जंहिं मौलवीअ वाइज़ में हक़ लिकायो इन मौलवीअ खे मलाइक गीचीअ में ज़ंजीर विझी जहन्नम में फिटो कंदा जंहिं मौलवीअ हक़ जी ॻाल्हि न ॿुधाई ख़ुशामद जो वाइज़ कयो इन खे मलाइक जहन्नम जी कैंचनि सां चप कतरे जहन्नम में उछलाईंदा मां हथ ॿधी सैयद तव्हांजे दर जो ग़ुलाम आहे तुंहिंजो अक़ीदो ठाहियां थो मन कंहिंजी अक़ीदो ठही वञे क़बर क़यामत भली थी वञे यार हक़ हेॾे थी असांजी जमात ॾे असांजी जमात ॾे हक़ थी छो त असां वटि पटको थी होॾे पिटको थी असां वटि क़ुरान थी होॾे नोहा थी दोहीड़ा थी असां वटि सुहिणे अलीअ वारी मस्जिद थी होॾे इमाम बारगाह थी असां वटि सब्र थी होॾे मातम थी असां वटि हया थी होॾे मुक्तो थी असां वटि निकाह थी पर्दो थी होॾे बेपर्दगी थी असां वटि खीर थी होॾे भंग चर्स थी
जाॾे तूं वञे तुंहिंजी मर्ज़ी असां वटि क़ुरान आहे हे ॾाढ़ी हे पटको हे क़ुरान करबला वारे सोणे अलीअ साईं जे बचे शहीद इमाम हुसैन जो ॾाजो थी सोणो अली बि क़ुरान जो कारी इमाम हुसैन बि क़ुरान जो कारी अल्लाह जो कसम आहे हिन साल असांजी दोबंदियुनि जे मदरसे जी रिपोर्ट आहे तोड़े जो 5 महीना किरोना हुई लॉकडाउन मदरसा बंदि आहे पोइ बि विफ़ाकुल मदारिस में मुल्तान जे बोर्ड में जेके असांजा मदरसा रजिस्टर थियल आहिनि मां उन्हनि जी रिपोर्ट पढ़ी हिन साल देवबंद जमात मां मुल्क पाकिस्तान मां 70,000 क़ुरान मजीद जा मासूम हाफ़िज़ निकिता थी नारे तकबीर शान सहाबा शान अहल बैत अबू बकर सिद्दीक नारे तकबीर ये तो आलम जो खिदमतगार आहे मांखे अहिड़ा ज़ोर ॾिना ते मुंहिंजा थक ई लाहे छॾे अल्लाहु अकबर मुंहिंजा सोना रुगो क़ुरान जा हाफ़िज़ न पर अख मारे करे हिन साल जी रिपोर्ट आहे नाला बि रजिस्टर थियल न्याणियुनि जा अम्मा फातिमा क़ुरान जी हाफ़िज़ाणी ही हसन हुसैन जी अम्मा रात जो तहज्जुद में 7 सिपारा क़ुरान जा रोज़ रब साईं खे हिक रकात में ॿुधाईंदी असांजी देवबंदियुनि जे मदरसे में हिन साल तक़रीबन 13,000 न्याणियूं बि असां वटि क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ाणियूं थियूं थी फ़ैसिलो पाण कर त हक़ काॾे आहे जाॾे तूं वञे तुंहिंजी मर्ज़ी मां तोखे ॿई रस्ता ॾेखारिया अल्लाह अकबर कबीरा रब साहबा को इम्तिहान वतई चेतो साहबा में 2 लश्कर थी हिकड़ा मुहाजिर थी ॿिया अंसारी थी वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान क्यों उहे माण्हू जेके साहबा जे तरीक़े ते हलन जीअं तूं असांजी जमात रब तो चए हिननि जो ऐलान ॿुधो चेतो रज़ी अल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु मां रब उन्हनि खां अर्श ते राज़ी साहबा मां रब खां फर्शन ते राज़ी रब साहबा जी जाइ किथे ठाही थी पुछूं क़ुरान को ॿाहिरि न वेंदासीं चेतो वअअद लहुम जन्नात साहबा जी जाइ मां जन्नत में ठाही आहे अहल बेतल साहबा जी जाइ जन्नत में आहे रब कहिड़ी जन्नत ॾींदे चेतो तजरी मिन तहतिहल अनहार उहा जन्नत ॾींदो मान जंहिंजे चौधारी मां नहरूं हणायूं रब कहिड़ियूं नहरूं अच क़ुरान को पुछूं था हर ॻाल्हि जो दलील क़ुरान मां जंहिं नहरुनि जो ज़िक्र कयो आहे रब उहो शवियों सिपारो थी जंहिं सूरत में जन्नत जूं नहरूं लिखल उन सूरत जो नालो ई मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब तो फरमाए फीहा हे हाफ़िज़ वेठा थी कारी पुछेन फीहा अनहारुम मिन माइन गैर आसिन जन्नत में साहबा जे लाइ अहल बैत लाइ साहबा जे तरीक़े ते हलण वारनि लाइ हिकिड़ी मिठे पाणीअ जी नहर हणाई आहे वअनहारुम मिन लबनिन लम यतग़य्यर तामो वरी ॿिए पासे को मां खीर जी नहर हणाई आहे तव्हां वटि खीर घणे आहे किलो सो बि पाणीअ जहिड़ो हूंदो मिलावट वारो खीर मां हिकिड़ी जाते वाइज़ कयो खीर में पाणी न विझो गुनाह अथव अछी ॾाढ़ी सां कुराड़ो थी बीठो जे सैयद असां बची वियासीं न जो कीअं जे खीर में पाणी न विझंदा आहियूं पाणीअ में खीर विझंदा आहियूं अल्लाहु अकबर हज़रत उमर जो दौर हो अम्मा पई चवे न्याणीअ खे खीर में पाणी न विझो खीर में पाणी विझ अॼु में खीर घटि ॾिनो आहे चए अम्मा सोणे उमर जी हुकूमत आहे कोड़ा कोड़ा लॻंदई ॾंड थींदो चए काथे रहियो उमर काथे रहियो असांजो घर न्याणी थी चवे अम्मा उमर त नथो ॾिसई पर उमर जो अलाह त ॾिसई थो उमर त नथो ॾिसे उमर जो अलाह त ॾिसे ऐं जेके खीर में पाणी विझनि था न बीमारी बि उन्हनि जी मेन खे लॻे थी ख़ुशि बि उहे न आहिनि अलाह पोइ वेठा दुआऊं घुराईंदा तावीज़ लिखाईंदा मेह बीमार आहे मेह मरे थी हिकिड़ो ॿियो चएसि मां खीर में पाणी विझी वाह जो कमायो पर अलाह जो अज़ाब जो आयो त काती बि न हली मेह उते ई मरी वई खीर में पाणी न विझो खीर साफ़ अल्लाह बरकत कंदई ज़ाहिर में पैसा खणी थोरा मिलंदई पर उन पैसनि में बरकत घणी हूंदई अल्लाह फरमायो हे दुनिया जो खीर अथव राति जो फ्रिज में न रखो त धप हणी वञे सुबुह सां चांहि बि न ठहे
पर मां अल्लाह सही तांजे लाइ खीर जी वाई हणाई आहे जन्नत में जो लम यतगय्यर तामो न ज़ाइको फिरे न रंग फिरे लखे साल गुज़री विया आहिनि जन्नत जो खीर माखीअ खां वधीक मिठो आहे दुनिया जे खीर खां वधीक छो आहे अल्लाह तव्हांखे नसीब कराए आमीन चओ वरी क़ुरान तो फरमाए वअनहारुम मिन खमरिल लज़्ज़तिल लिशारिबीन जन्नत में मां तव्हांजे लाइ सहाबा जे लाइ अहल बैतन जे लाइ शराब जी बि न रहणाई आहे हितों जो शराब न पीअंदो कर पलीत पागल थी वेंदे कंहिंखे सुञाणींदे न गारियूं कढंदे शराब पीअंदे हाज़े मतां मौत बि ख़राब थिए शराब जी ज़िंदगीअ खां शराबी ज़िंदगीअ खां तौबा कर अच त मां अल्लाह तोखे जन्नत जो शराब पीआरींदो मां अकुल बि वधी वेंदई जुमे जुमे ते मां रब जो दीदार बि थींदई वअनहारुम मिन असल मुसफ़ा मां रब खे राज़ी करे साहब अहल बैत जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारे अच त जन्नत में मां चौथे पासे खां मां रब तुंहिंजे लाइ माखीअ जी बि न रहणाई आहे तव्हां वटि माखी घणे आहे किलो हिकिड़ो शीशो बि 2000 हूंदो 2500 सो बि मिलावट वारी माखी असुल मिले कोन थी अलाह तुंहिंजे मां माखीअ जो बि क़ुरान में जेतो वायूं हणाए ॾिनियूं अलाह नसीब कराए आमीन त चओ आमीन रब साहबा जे लाइ अॻिते ॿुधाए छा थो चवे क़ुरान चए थो मुहम्मदुर रसूलुल्लाह जल्दी ॻाल्हाए मुंहिंजा 10 मिंट बचा मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे वल्लज़ीन माहू इन मां मुराद अबू बकर सिद्दीक़ थी अशिद्दाउ अलल कुफ़ार सुहिणो उमर थी रुहमाउ बैनहुम पंहिंजनि ते परावनि ते रहम करण वारो दुश्मननि ते सजणनि ते रहम करण वारो सुहिणो उस्मान थी तराहुम रुकान सुजदा जेको सदाई करे रुकुअ में करे सजदे में नज़र अचे इहो हसन हुसैन जो बाबो अली थी अली जा गुलाम ॿई हथ मथे करे जो सुभान अल्लाह रब साहब जी निशानी कहिड़ी आहे चए थो सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असरि सुजूद साहबा जी निशानी आहे जो उन्हनि जा चेहरा उन्हनि जी चेहरे जी पेशानीअ में अल्लाह जे सजदे जा निशान नज़र ईंदा यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना ये अल्लाह अल्लाह जे रसूल खे राज़ी कंदा थी वरी क़ुरान छा थो जे टी जाइ ते लिल फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीन उख़रिजू मिन दियारिहिम सोना नबी तुंहिंजी जमात जा अहिड़ा सहाबा बि अथी जिन पंहिंजा घर छॾिया छोकिरा ॻाल्हाए न जिन घर छॾिया वतन छॾियऊं माल छॾियऊं बनियूं ॿार छॾियऊं बच्चा ॿार छॾियऊं काॾे उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना अल्लाह अल्लाह जे दीन खे पहुचाइण लाइ काथे मको काथे मदीनो काथे असांजो सखर जो शहर सखर जे भरिसां जहान स्टाफ जे भरिसां हिकिड़ो ॻोठ अथव महबूब ॻोठ उते बि नबी साईं जा 3 यार सुता पिया थी अरे जेके दीन जे लाइ मदीनो छॾे सखर पहुता तुंहिंजी सिंध में अञा उहे तोखे नथा वणनि नबी जा यार अल्लाह मां पेशावर वेंदो आहियां पेशावर में हिकिड़ो कब्रिस्तान आहे जंहिंजो नालो आहे बाबा ए साहबा जो कब्रिस्तान उते बि हुज़ूर जा यार सुता पिया थी हेॾे बलोचिस्तान वञ त पंजगूर जो इलाइक़ो पंजगूर जो कब्रिस्तान उते बि 5 नबी साईं जा सहाबा सुता पिया थी ठटे वञो मकली वञो कब्रिस्तान ॾिसी जो ठटे जे भरिसां बि हुज़ूर जा यार सुता पिया थी तूं असांजे लाइ जॾहिं घर छॾिया वतन छॾिया अलाए किथे किथे उन्हनि जूं क़ब्रूं मुबारक ठहियूं उन्हनि खे चवे थो त पास न थिया फेल थिया क़ुरान छा थो फरमाए उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना व यंसुरून अल्लाह व रसूलहु उलाइका हुमुस सादिकून क़ुरान छा थो चए सभु सचा हा हे तो चए रुगो 5 सचा बाक़ी फिरी विया गलत थो चवे छो त माण्हुनि खे ग़लति अक़ीदा ॾे ख़बरदार नबी जा 1.25 लख सहाबा पाक थी मां नथो चवां क़ुरान थो चवे उलाइका हुमुर राशिदून क़ुरान खां ॿाहिरि नथो वञा सभु हिदायत वारा थी वरी थो चए क़ुरान उलाइका हुमुल मुफ़्लिहून सभु कामयाब थी
वरी तो चे कुरान इन्नल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका हुमुल मोमिनूना हक़्क़ा। नबी जा सब सहाबा मोमिन हा पक्का। अल्लाह सैयद जो कुरान जे सदके न मोहम्मद कासिम मरहूम हाजी अली नवाज हाजी तू जीरो बाबा जल्दी न वेंदे इंशाअल्लाह हाजी अली नवाज मरहूम जी कब्र ते अल्लाह रहमत करे। मोहम्मद कासिम के सा जीरे ही रहमत कयो अल्लाह हयाती दे संजा दीन जो कम वठंदस। अच मारे तवज्जो कर छा तो चे कुरान इन्नल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाहि वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका हुमुल मोमिनूना हक़्क़ा। नबी जा साहबा मोमिन हा पक्का। अना कुरान बुध 28 सिपारो सूरत मुजादला जी आखिर में रब तो चे उलाइका हिज़्बुल्लाह। अरे नबी जो साहबा जो टोलो यो लश्कर के वडेरे जो नथी के खान जो के भोतार जो के सरदार जो के चौधरी जो के MP MNA जो टोलो नथी। साहबा के जो लश्कर आ उलाइका हिज़्बुल्लाह मा अल्लाह जो लश्कर थी। जे रब जे लश्कर के गलाइंदे मता खुदा डमिर जी पवई कब्र में शिकिल न फिराए छड़ई। अला इन हिज़्बल्लाह हुमुल मुफ़्लिहून मा रब जो लश्कर कामयाबी कामयाब चो सुभान अल्लाह। वरी सखी भी एडा नबी जे साहबा जो साहबा मो हिकड़ो हयादार सखी आ जिन जो नालो उस्मान थी। नबी से चंदे जो ऐलान कयो उथो दीन जे लाइ चंदो ॾियो। साहबा चंदो लिखाइन था। हजरत उस्मान उथी बीठो चइसे मुंहिंजो चंदो लिखो मां अल्लाह जी राह में 100 उठ इनाज जा भरियल ॾिना। तू नात खानन के ख़ैरात ॾींदो आहे बि सोचींदो आहे त मता ॻाढ़े नोट सां गॾु भुल में साहो न निकिरी वञे साए सां नीरो नोट न निकिरे। हज़रत उस्मान केॾो सखी आहे या रसूल अल्लाह मुंहिंजो चंदो लिखो 100 उठ ॾिना अल्लाह जी राह में। नबी से वरी फरमायो अल्लाहुम्मा ज़िद फज़िद। उस्मान जे वधाईंदे त रब अञा वधाईंदई। उस्मान से उथी बीठो चइसे अलैया मियता बईरिन से मां 200 उठ थो ॾियां। उठ 200। नबी से फरमायो उस्मान रब वधाईंदई माल गंज थी अञा ॾे। हज़रत उस्मान उथी बीठो चइसे लिखो मुंहिंजो चंदो मां 300 उठ थो ॾियां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उस्मान जे वधाईंदे त अल्लाह अञा वधाईंदई। वरी सुनो उस्मान उथी बीठो हिकड़ी मजलिस में नबी से के चंदो तो ॾे सही 400 उठ तो ॾियां। हदीस जे किताबन में वाक़या लिखिया पिया अथव सच्चा वाक़या अथव। असां जलसो कराईंदा आहियूं जलसे वारे के चंदो ॾींदा आहियूं 500 पोइ बि चवंदा आहियूं पारत थी सिंधी कुकड़ मांखे बि खाराईंजांइ ॿाकरो गोश्त मांखे बि खाराईंजांइ 500 रुपया चंदो ॾिनो थमाए। हेॾे सुहिणो उस्मान केॾो सखी आहे। हां 400 उठ मदीने जे मीर जो तवज्जो कयो कलाक थी वियो पर तुझी मोहब्बत में हलां थो चो सुभान अल्लाह। उस्मान अञा थी तॾे चइसे मुंहिंजो चंदो लिखो मां 500 उठ अल्लाह जी राह में ॾिना। नबी से फरमायो उस्मान अथी त अञा ॾे चइसे मां 600 उठ ॾिना। हुजूर साईं जी बि सुणे उस्मान में हुज हुई। हाँ तरी त हुजूर घुरदो पियो वञे उस्मान साईं ॾींदो पियो वञे। छो त क़ुरान बि चयो आहे न मन जा बिल हसनति फलहू अशरु अमसालिहा। जेको रब जी राह में हिकु दिरहम ॾींदो आहे रब उनखे 10 दुनिया में ॾींदो आहे 70 आख़िरत में ॾींदो आहे। सुणो उस्मान तो चइसे 700 उठ। नबी से फरमायो उस्मान अञा वधा रब ॾींदई चइसे 800 उठ। उस्मान साईं के नबी से फरमायो अञा वधा चइसे 900 उठ। मां बलोचिस्तान वेंदो आहियां जलसन ते हेॾे गंदावा गंदा खां भागनाड़ी झलमक्सी सिब्बी नोशकी कोयटा कलात खुसदार कराची को 300 किलोमीटर परे लसबेला वंगू करख। हाँ साईं हाणे गवादर में भी जलसो आहे कराची को 600 किलोमीटर परे। दोस्तन चयो साईं ईअं नथा अची सघो त जहाज़ जी टिकट मोकिलियूं था हिते बि अची क़ुर ॿुधायो। ग्वादर जो इलाइक़ो 600 किलोमीटर कराची को परे। बलोचिस्तान वारनि को पुछंदो आहियां यार तव्हां वटि उठ घणा आहिनि उठ जी क़ीमत घणी आहे। चए साईं शाह साहब असां वटि हिकिड़े उठ जी क़ीमत 2.5 लख रुपया 2 लख रुपया
मां पो ॿई हथ मथे ते रखी हज़रत उस्मान खे सलाम कयो। सोना उस्मान तुंहिंजी सखा खे सलाम आ। माना 900 उठ माना हिन दौर जा नाडू 18 करोड़ नबी से खे चंदो सोना उस्मान हिकिड़ी जाइ ते हिकिड़ी मजलिस में ॾिनो थी। 18 करोड़ चंदो। अञा बि हिनखे सोना उस्मान नथो वणे हिन भागे खे। अल्लाह जे दीन जे लाइ हेॾियूं क़ुर्बानियूं उहे 3 यार तोखे नथा वणनि। हज़रत उस्मान साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उस्मान अथी त अञा ॾे चइसे उठ ख़त्म थी विया भला 200 घोड़ा बि ॾियां थो। तव्हां जो जलसे ते आया हो त कहिड़ी सवारीअ ते आया हो? मोटरसाइकिल ते आया हो न? ॻाल्हायो के चिंचीअ ते आया हो, के कार ते आया हो, के पंधु आया हो? नारे तकबीर, शान सहाबा, शान अहल बैत, नारे तकबीर। हजरत उस्मान साईं जे दौर में नबी साईं जे दौर में सवारी ही घोड़ा उठ। तॾहिं त अल्लाह साईं सहाबा जी सवारी बि क़ुरान में बयान कई आहे। तूं त सहाबा खे नथो मञे, ख़बर थी अल्लाह वटि सहाबा जी सवारीअ जी बि इज़त आहे। जो रब क़ुरान में जंहिं सवारीअ ते सहाबा वेही जिहाद कंदा हुआ उन सवारीअ जे घोड़नि जी कदमनि जी मिटी ऐं दज़ जा बि अल्लाह क़ुरान में कसम खयां। चए थो वल आदियात ज़बहा। आख़िर में बेवफ़ाई न कयो, मां जल्दी दुआ थो कयां। वल आदियात ज़बहा फल मूरियात क़दहा फल मुगीरात सुबहा फअसरन बिही नक़आ फवसतन बिही जमा। नबी जा यार त पंहिंजी जाते हुजूर जे सहाबा जी सवारी बि रब खे प्यारी, उन्हनि जी कदमनि जी मिटी बि रब क़ुरान में बयान कई आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाई उस्मान अञा ॾे चइसे 200 घोड़ा बि ॾियां थो, जिहाद में कमु ॾींदा। उस्मान अथी त अञा ॾे चइसे माली सवारी माली जंदो बंदि थी वियो से ख़त्म थी वियो से भला हाणे मां हथियारनि जो चंदो थो ॾियां, छो त जंग में जिहाद में कमु ॾींदा। उन दौर में असां वारा ही हथियार न हुआ, क्लाशन कोफ बंदूक रेफल पिस्तौल। हज़रत उस्मान जे दौर में हथियार हुआ। चइसे लिखो मां अल्लाह जी राह में 200 तलवार बि ॾियां थो। उस्मान अञा थी त ॾे हथियारनि जो चंदो नबी साईं खे सुणो उस्मान थो ॾे। चइसे 100 तीर बि वठो, 100 खंजर बि ॾियां थो, 100 कमान बि ॾियां थो, 100 साईं ज़िर बि ॾियां थो जेका जंगी दिफ़ा में कमु ॾींदी। साहबा ज़िर पाईंदा, 100 ढाल बि ॾियां थो, छो त तलवार लॻे लोह खे कटे सोना जंग में कमु ॾींदी ज़िर ढाल। उस्मान साईं गंज ॾिनो, हुजूर फरमाया बस बस उस्मान अॼु गंज ॾिनई। उस्मान वॾी ख़ैरात कई थी। चइसे अञा पियो त सयूं, इहो त ओधर वारो चंदो आहे। साईं मां घरों थी अचां भला नक़द बि घरों चंदो खणी अचां। हज़रत उस्मान घर वियो, चादर लाथई, जेको घर में सोन पियो चांदी अशरफियूं दीनार दिरहम सभु खणी कपड़े में वेड़े अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथनि मुबारकनि ते नबूअत वारनि हथनि ते रखे थो। सही नक़द चंदो क़बूल पवे। ॿुधो ज़िले दादू जा मुस्लमानो, तूं असांजे चंदे खे असांजा आलिम मुर्शिद बुज़ुर्ग खणी दुआऊं कंदा थी। हज़रत उस्मान जे चंदे खे मदीने जे मीर हथनि में खयो, आसमान ॾे तके दुआ था घुरनि। अल्लाहुम्मा रफ़ीक़ी फिल जन्नति उस्मान बिन अफ़्फ़ान लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीक़ुन व रफ़ीक़ी फिल जन्नति उस्मान बिन अफ़्फ़ान। या अल्लाह अॼु मां उस्मान खां मिठो मोहम्मद एॾो राज़ी आहियां, एॾो राज़ी आहियां जो उस्मान मां अमिल मा ज़र्र बअदल यौम, अॼु खां पोइ ॿी का नेकी न बि करे त बि तोखे 8 दफ़ा मां रसूलुल्लाह जीअरे जन्नत जी ख़ुशख़बरी थो ॾियां। ओ मुंहिंजा अल्लाह मां वॾी ॿी बि दुआ थो घुरां, जन्नत में हर नबीअ जो को न को दोस्त यार रखियो थी न, मां मिठे मोहम्मद पाक सां जन्नत में मुंहिंजो दोस्त रखे त सुहिणो उस्मान रखजांइ। हुजूर दुआ ॾिनी, वाह उस्मान तुंहिंजी सखावत। पोइ ख़बर पई थी त उस्मान साईं एॾो चंदो ॾिनो त पोइ भला ग़रीब थी वियो, मिसकीन थी वियो। न न न, अल्लाह जे नाले ते ॾियण वारा खुटंदा न थी। पोइ रब बि उस्मान खे एॾो वधायो जो सीरत जा किताब था लिखनि, मके मदीने जे ॿाहिरों 5000 ज़र ख़रीद गुलाम हूंदा हज़रत उस्मान जा धनार, जेके मके मदीने जे ॿाहिरों सोणे उस्मान जो माल चारींदा हुआ।
पंहिंजे दिलि ते हथु रखो। जंहिं सोणे उस्मान जा 5000 धनार रुगो माल चारनि त उन सोणे उस्मान जो माल केतिरो हूंदो? उन उस्मान जे धण खे हलाइण वारा चारण वारा 5000 धनार हुजनि त पोइ धण केतिरो हूंदो? चौथे नंबर ते मुंहिंजे महबूब जो यार अली थी। अलीअ जा नौकर ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अली बि अली आहे, हिन क़ुरान सां यारी रखण वारो सोणो अली। ॿिए नंबर ते सोणो उमर थी। उमर खे घटि वधि न ॻाल्हाईंदो कर, छो त उमर मिठे मोहम्मद खे अलाह चूंडे ॾिनो आहे। जेको उमर खे गारियूं ॾे ॼणो रब साईं खे थो गारियूं ॾे, छो त मुस्तफ़ा त ईअं न चयो त मूंखे उमर ॾे। नबी साईं ईअं चयो या अबू जहल ॾे या उमर ॾे। घुरण मां मोहम्मद जो कमु आहे। रब जेको तोखे अर्श ते वणे उहो मूंखे ॾे। तोखे उमर नथो वणे त पोइ तूं रब खे थो ॻाल्हाए, छो त उमर अलाह चूंडे ॾिनो आहे हुज़ूर खे। चौथे नंबर ते यार अली थी। अॼु मां 4 यारनि जे शान ते झलक पेश कई आहे। अख मारे कर सभु साहबा सचा, अली बि अली आहे। अलीअ जी दिलि क़ुरान सां, अलीअ जी यारी मस्जिद सां। अली खां पुछनि था अली ॾे ख़बर जन्नत में मज़ो या मस्जिद में मज़ो? हज़रत अली तो जे जन्नत में एॾो मज़ो न आहे जेॾो मस्जिद में मज़ो आहे। छो त जन्नत में वेंदुमि त मां अली खां अली जो नफ़्स ख़ुशि थींदो। मां मस्जिद में ईंदो आहियां त मां अलीअ खां अलीअ जो रब ख़ुशि थींदो आहे। हज़रत अली क़ुरान पढ़ंदो हो, सुबुह जो घरों निकिरंदो हो। अली जे चपनि ते अम्मा फातिमा दी फरमाए मज़ूरी कंदो हो। मथे ते पटको, चेहरे में ॾाढ़ी, कुल्हे ते तलवार। हज़रत अली घोड़े ते सवारी ते मज़ूरी लाइ निकितो आहे। मिसकीन हुयो, कंहिंजे दर ते खणी न वेंदो, घुरण न वेंदो, ॿियनि सैयदनि वांगुरु दर दर ते न वेंदो। हज़रत अली सखी हो, रोज़े जी हालत में बि मज़ूरी करे हसन हुसैन जो बच्चनि जो पेट पालींदो हो। पोइ क़ुरान थो पढ़े, घरों निकिरे थो। अम्मा फातिमा दी जे मुंहिंजे अली जे चपनि ते आवाज़ हुयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। बैत मथे करे जो सुभान अल्लाह। हाँ, मदीने जे ॿाहिरों मके जे ॿाहिरों मज़ूरी करे अली क़ुरान पढ़े। यहूदी जे पाक खे पाणी ॾे, क़ुरान पढ़े। रोज़े जी हालत आहे, थकिजी पवे, वरी आसमान ॾे तके, रब सां कचहरी बि करे। इश्क में सोणो अली थो चवे रज़ीना क़िस्मतल जब्बार लना इल्मुन वलिल जुहाल मालुन। ओ मुंहिंजा अल्लाह, मां अली तुंहिंजी तक़सीम ते राज़ी आहियां। रब जाहिलनि खे माल ॾिनो थी, मां अलीअ खे क़ुरान ॾिनो थी। माल वारे जा दुश्मन घणा, क़ुरान वारे जा यार घणा। काथे असांजी खानपुर शिकारपुर, काथे तुंहिंजो ज़िलो दादू, तूं असांजी पाण में यारी आहे त क़ुरान वारी आहे। रिश्तो क़ुरान वारो आहे। क़ुरान सां यारी रखो, छो त माल जा वारिस ॿिया थींदई। कफन खे खीसो ई कोन्हे, ॿई हथ ख़ाली खणी क़बर में वेंदे, पर सोणो अली तो जे क़ुरान सां यारी हूंदई न। क़ुरान तोसां क़बर में बि गॾु, पुल सिरात ते बि गॾु, सिरात मीज़ान में बि गॾु, पर सोणो अली तो जे क़ुरान तोसां जन्नत में बि गॾु। रखंदो क़ुरान सां यारी। हज़रत अली साईं मज़ूरी करे मोटी आयो। अम्मा फातिमा चए थी सोणो अली पंहिंजा कदम अञा घोड़े तो न लाथई। 7 कलाकनि खां पोइ अली साईं घर आयो त अली जे चपनि मां आवाज़ पियो अचे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। हसन हुसैन जी अम्मा थी चवे फातिमा ओ सोणा अली, ओ हसन हुसैन जा बाबा अली, ॻाल्हि सम्झ में न आई। सुबुह जो घरों वई त पहिरियों सिपारो पियो पढ़े, मोटी आवां त आख़िरी सिपारे जो आख़िरी सूर तूं। अम्मा फातिमा खे मुंहिंजो सोणो अली थो चए हसन हुसैन जी अम्मा, तुंहिंजे बाबे जो चयो आहे त अली माल क़ुरान वल क़ुरान मा अली। अली क़ुरान सां गॾु हूंदो आहे, क़ुरान अली सां गॾु हूंदो आहे।
के तुझे बाबे जा के उम्मती साल में हिकड़ो खत्म कुरान जो कढंदा के 6 महीने में के रमजानी हाफिज रुगो रमजान में कुरान जो मुंह ॾिसंदा वरी तकींदा ई न के 3 महीननि में के महीने में खत्म कढल के रोजानो खत्म कढल के ॾींहं जो के रात जो अल्लाह अकबर पर मां अली के कुरान सा फातिमा एडी दिल सुबह जो कुरान शुरू कंदो आ 7 कलाकनि में मां अली सॼो कुरान पढ़ी वेंदो आ मां भी चैलेंज सा चवां तो सैयद जे मथे ते कुरान आ ता वञो असांजी सिंध बलोचिस्तान जा मदरसा देवबंदिन जा घुमो असां वटि उहे कुरान जा कारी हाफ़िज़ आहिनि सोणे अलीअ जा हक़ीक़ी हुकदार ऐं असां 7 कलाकनि में खणी न पढ़ी सघंदासीं पर यकीन सां चवां थो अलहम्द जे अल्फ खां वठी मिनल जिन्नत वन नास जे सीन ताईं असां 10 कलाकनि में सोणे अलीअ वांगुरु सॼो कुरान पढ़ी वेंदासीं शान सहाबा शान अहल बैत जमीयतुल इस्लाम नारे तकबीर तो छा ख्याल आहे कुरान सां यारी रखबी बच्चन के कुरान पढ़ाइबो हक़ वारी जमात जमीयतुल इस्लाम अथव जंहिंजो प्रोग्राम इहो आहे त इबादत कबी त अकेले अल्लाह जी इताअत कबी त मदीने वारे साईं जी ख़िदमत कबी पूरी इंसानियत जी अबे अम्मा जी ख़िदमत कयो 5 वक्त नमाज बा जमात सां पढ़ो सोणे हुसैन करबला में नमाज न छॾी तूं कीअं थो चाहे जे कोप ते नमाज विञाए सदाए हेदरी थो नमाज ते वेझो न अल्लाह जा बाना मोहम्मदी शरीयत में आसानी आहे जे बी नथो पढ़ी सघे वेही पढ़ त बि क़बूल आहे वेही नमाज नथो पढ़ी सघे कुर्सीअ ते वेही पढ़ त बि मां ख़ुदा क़बूल कंदो साईं जे कुर्सीअ ते नथो पढ़ी सघे अल्लाह जा बाना मां रब 5 दफ़ा सॾु थो कयां भली मस्जिद में नथो अची सघे न घर सुम्ही करे इशारनि ते नमाज पढ़ त बि क़बूल कंदो मूंखे बि हिकिड़ो चए साईं शाह साहिब ज़मीन ते वेंदो आहे कम कारनि थ्रेशर आहे बटाई आहे साईं मस्जिद परे आहे कीअं नमाज पढ़ो मां जो अदा घबराए छो थो हिन उम्मत ते त मिठे नबी सोणे सरदार जे करे अल्लाह शरीयत में आसानी कई आहे वजुइलत इलल अर्द मसाजिदा अल्लाह फरमायो महबूब तुंहिंजी उम्मत खे रूए ज़मीन मस्जिद करे ॾिनी आहे भली खूह ते ई मुसलो विछाए काबे ॾे नमाज मुंहुं करे नमाज पढ़ रब तो चए अहिड़ी क़बूल कंदो मां ॼण मस्जिद में पढ़ी आहे मूंखे हिकिड़ो पियो चएसि मां नमाज़ कीअं पढ़ां नक हीर जो मरीज़ आहे नक मां रतु थी अचे पेशाबनि जा कतरा हलनि था सलसल बोल जो मरीज़ आहे साईं मां कीअं मुंहिंजा कपिड़ा पाक नथा रहनि मां जो तुंहिंजे लाइ बि शरीयत आसानी कई आहे इलाज कराए रब शफ़ा ॾींदई हच मस्जिद में नक साफ़ करे कपिड़ा पाक करे 5 मिंट पिया हुजनि पाकाई करे वुज़ू करे नमाज़ पढ़ भली पेशाब जा कतरा हलनि त हलनि नक मां रत वहे त वहे शरीयत मोहम्मदी तोखे माज़ूर कयो आहे तुंहिंजी नमाज़ क़बूल आहे हिकिड़ो वरी चयो साईं मां कीअं नमाज़ पढ़ां ओ निभागान ड्राइवर कोच वारा बीहनि कोन था कराची वञा थो कोयटा वञा थो साईं गाॾी बीहे नथी मां नमाज़ कीअं पढ़ां रब जो घबराए न वुज़ू करे वे भली कोच में वञी कराची वञ कोयटा वञ दुनिया जा कम कार कर नमाज़ जो टाइम थिए हलंदी गाॾीअ में सीट ते वेही इशारनि ते पढ़ मां त बि ख़ुदा क़बूल कंदो साईं हिकिड़ो वरी चइबो सैयद सगोरा मां कीअं नमाज़ पढ़ां रेल में घणो सफ़र कंदो आहियां रेल कॾहिं ओभर मुंहुं कॾहिं ओलह कॾहिं उत्तर कॾहिं ॾखण काबे जी ख़बर नथी पए मां जो तूं बि घबराए न शरीयत जो फ़ैसिलो आहे रब तो चए क़ुर में ऐन मां तुवल्लू फसम वजहुल्लाह जाॾे तुंहिंजो मुंहुं ओॾे मां अलाह जी ज़ात रेल में जाॾे मुंहुं कर ख़ुदा क़बूल करे छॾींदो बहाना न हलंदव हथ मथे करे हिन जलसे में इक़रार कयो इंशाअल्लाह 5 वक्त पढ़ंदासीं इंशाअल्लाह बच्चन के कुरान पढ़ाईंदासीं हयाती ते कोई एतबार न नारे तकबीर शान सहाबा अज़मत कुरान जमीयतुल इस्लाम अबू बकर सिद्दीक नारे